साईं एडवोकेट साईं मुजाहिद हुसैन फुलपोटरो साईं जे घर में महबूब मिठड़े जी लख सलवात पढ़ी थसे। ओ मौला लख सलवात जे सदके ऐं अम्मा बतूल सैयदा फातिमत ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जे सदके अॼो को साईं बाबा गुलाम शबीर फुलपोटरो साईं जो रिटायर पुलिस ऑफिसर ऐसे शो बाबा अली डिनो फुलपोटरो साईं जो एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटरो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला नबी साईं जे सदके मुजाहिदन साईं के साईं जे पुटनि के भाइरनि के भाइटनि के सोटनि के अमड़ियुनि न्याणियुनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। ओ मौला हिननि ते जेके भी बीमारियों जा मुश्किलात नबी साईं जो वास्तो थी मुस्तक़बल में भी जेके मुश्किलात न घराने तो वो दूर फरमा। जे रोज़ी रिज़्क़ में पोखुन में इज्जत में माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं के रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। ओ मौला साईं मुजाहिद हुसैन साईं जा पुट पढ़ाई में कामयाब थियन हिननि के कामयाबी ॾे वॾा ऑफिसर थियनि ऐं हाजी सनाउल्लाह साईं के उनजे रोज़गारी में गंज अता फरमा। साईं गुलज़ार अली फुलपोटरो साईं के ओ मौला पंहिंजे हिफ़्ज़ अमान ॾे वॾी हयाती ऐं रोज़ी में गंज अता फरमा। साईं मोहम्मद इसाक अब्बासी साईं ईद में साईं ईद जी फितर जी ख़ुशीअ में मूंखे जेका आइसक्रीम अॼु खाराई सचे दिलि सां मोहम्मद इसाक के हौज़े कोसर जो जाम नसीब कजा हिन के वॾी हयाती भी ॾे ऐं हिन के दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी अता फरमा। अल्लाह यार फुलपोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मुंहिंजा मौला नबी साईं जो वास्तो थिए नबी साईं जे प्यारे नवास इमाम हुसैन इमाम हसन हुसैन जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। फलस्तीन जी मदद फरमा। ओ मुंहिंजा करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।